अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ी नायाब उस्ताद जलाल चांदनी जी कचहरी खणी आया आहियूं। दोस्तों इहा कचहरी तमामु नायाब ऐं पंहिंजे वक़्त जी यादगार कचहरी आहे। दोस्तनि सां गॾु इन कचहरी खे पेश करण में असां सां ताउन कयो आहे साईं दीदार रिंद साहिबु उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों हीअ कचहरी ॿुधंदो त तव्हांखे बेहदि मज़ो ईंदो। दोस्तों इन कचहरी में उस्ताद जलाल चांदनीअ सम्झाणियूं बि ॾिनियूं आहिनि, शेरो शाइरी बि ॿुधाई आहे ऐं पंहिंजे दिलि जो हाल बि ॿुधायो आहे ऐं इश्क जूं मंज़िलूं बि ॿुधायूं आहिनि। दोस्तों तव्हां ॿुधंदो त तव्हांजो दिलि ठरी पवंदो। दोस्तों जिन दोस्त मुंहिंजी चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो से सब्सक्राइब करे वठनि ऐं वीडियो खे लाइक कजो, कमेंट्स कजो, दोस्तनि खे शेयर कजो, महिरबानियूं। अचो त पोइ वीडियो ॾिसूं। दोस्तों अर्ज त आशिक जी सदाई हार आहे, खटे न सघंदो। महबूब का ज्वारी माण्हू कॾहिं खटंदो आहे, कॾहिं हारींदो आहे, पर आशिक महबूब खां कॾहिं बि न खटंदो। हिकिड़ो शाइर मूं चयो, पर माण्हू तवजो ॾेई न ॿुधो हूंदो। उहा चए थो त जानब खां जुआ जो अजब आहे आर। उनजो मक़सदु आहे, चए थो त जुआ जो आर जेको आहे सो अॼोके महबूब खां सुठो आहे। छो त हरीफ़ कॾहिं खटे थो, कॾहिं हारे थो, आशिक कॾहिं बि खटे न सघंदो। जानब खां जुआ जो अजब आहे आर। कॾहिं हरीफ़ खटनि था, कॾहिं खाइनि हार, पर चए थो तालिब सभु जमार, मूंखे दान न मिलियो हिकु दोस्त खां। महबूब खां न खटे सघिबो आहे। जी जलाल साहब। हैरात काफ कादिया खोल किताब दफा, ओडू वक्त नमाज ओडू यार आ गया। मकसद तव्हां सम्झो था थी सघे, पर चए थो कादी खे चए थो काफ कादिया किताब खोले मूंखे ॾस, होॾा निमाज़ जो वक़्तु आहे, होॾा यार आयो, मां निमाज़ पढ़ां जा यार सां मिलां, तूं ॾस न मूंखे। काफ कादिया खोल किताब ॾसा, ओॾू वक़्तु निमाज़ ओॾू यार आ गए। पेश इमाम आज़ान ॾिठी, घुंड खोल ओॾू दिलदार आ गए। हिक ॿिए तूं फर्ज़ अज़ीम ॾुहई, ॿई फर्ज़ गरा। हिक ॿिए तूं फर्ज़ अज़ीम ॾुहई, मेरी सोच ते पाणी तार आ गए। मुंहिंजी पतार काॾे वञा, हेॾे वञा, कीअं कयां, तूं ॾस न भला। हिक ॿिए तूं फर्ज़ अज़ीम ॾुहई, मेरी सोच ते पाणी तार आ गए। निमाज़ कज़ा पे परसू शफ़क़त उथी अदब करो सरकार। ही भाऊ जेको आंजे पासे में वेठो आहे, शाइर मेहर फ़कीर लुंड त न आहे? हाजी मेहर फ़कीर लुंड ई आहे। ताल मौला जो शेर मूं चयो, पर हर कंहिं ॿुधो हूंदो। मूंखे इश्क मिजाज़ राह ॾेखारी हक़ जी, तालब वॼन तलब जा सिख सदाई साज़। ला इलाहा हू अल्लाह चिट्टो चई आवाज़, ही माण्हू पढ़नि निमाज़, आ सजण खे सजदा कया। वाह साईं वाह, वाह जी ॻाल्हि ॿुधाई। आहे मिजाज जो ॾाको राज़ी फ़कीर ख़ैरान, वाक़े में वाक़ो आहे आशिकनि खे अल्लाह जो। हिकु औखो पंध पहाड़ जो, ॿियो झाके में झाको, राज़ी इन राह में रहबर थींदो राखो। ॿधी ॾाके ते ॾाको, चाढ़ो का सभु चढ़ी विया। जलाल साहब, आऊं हिकिड़ो शाइर आहियां, मूं दर्द ऐं सूरनि जी शाइरी कई आहे। मुंहिंजो बि को कलाम मां ॻायो। मुंहिंजी शाइरीअ में सच उहो ई दर्द ऐं ॾुख मूंखे महसूसु थींदो। तो दर्द ॾिठो आहे, दर्द कंहिंखे चइबो आहे, हिनखे दर्द जी ख़बर कान्हे। अल्लाह दर्द जा फुलड़ी आहे, हुन में सूर आहे, पेट में बि सूर पवंदो आहे, मथे में बि सूर आहे, टंग भॼी, इहे सूर न आहिनि। उहा त मूं तोखे पहिरियां चई, उहा तो मञी कान। तो मुश्किल ॿी शइ आहे, मुश्किल बि आहे। चेहरे वाला अकबर चाहिए ना, तू मुड़े दे ही कोने गा, को तो खबर ही आ।
न साईं मुंहिंजी ॻाल्हि तव्हां ॿुधो त सही न भला मां पर दर्द तो छा जो थियो तंग वॼी थी बाबा इश्क जो कोई पहिरियों लतीफ़ खे किथां इश्क लॻो आहे मिजाज़ न मूंखे इश्क मिजाज़ राह ॾेखारी हक़ जी पहिरियों ॾाको आहे न साईं बाक़ी तूं उथ ॾेई मां हुसैन जो औलाद आहियां छाजो ॾेई कजे ज़रूरु कुझु महिनत थी हूंदी न किथे माण्हू आहे ॿुधल फ़क़ीर खे चयूं ॿुधल फ़क़ीर जो तालिब थियणु त चई त हुन चयसि ॾिसी चई अथव किथे आशिक़ थी पोइ मतिलबु आशिक़ न हो न किथे हिकु शइ ते आशिक़ थी पोइ मुश्किल उहा हूंदी आहे जो औखी पवे न उन ते मुश्किल कुझु आसान ई रहंदो आहे चवां थो त तूं कंहिं न कंहिं शइ ते आशिक़ थी पोइ शाइर चयो हाणे खणी तूं अलाह छा ठाहीं पियो पर पहिरियों त ॾाको मिजाज़ आहे न मुंहिंजो मक़सदु इहो आहे मां ईअं नथो चवां त तूं सुठो शहर न आहीं शहर तूं भलो आहीं